असां फ़ैसिले में क्लियर कट लिखियो आहे त एवज़ो 2 लख ऐं उहे रिश्तेदारियूं जेके 10 साल अॻु इन खून थियण खां बाद धुरिन कैंसिल कयूं उहे दोबारा बहाल करियूं। ऐं कारे जे एवज़ो में बि असां पंहिंजे फ़ैसिले में क्लियर लिखियो आहे उनजो एवज़ो 1,20,000 रुपया। पर जीअं त धुरियूं पाण में मिट माइट आहिनि जे पाण में रिश्तेदारी करनि त पोइ 35,000 रुपया रोक ऐं 1 संग। इहो बाक़ाइदे लिखियो पियो आहे फ़ैसिले में क्लियर कट लिखियलु आहे। हाणे त इहो शरीयत जी बि ॻाल्हि आहे, इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे। 2 धुरियूं हाणे जेकॾहिं इहो ख़ैरु न थिए हा त यारली जी धुर जो केस भरियो पियो आहे त खूने में थो थी सघे थो कंहिंखे जनम टीप मिले या कंहिंखे फाई जी सज़ा मिले, उहो जेको मियां दाद मरियो वापसि त न ईंदो। 10 साल अॻु कारियुनि जे इल्ज़ाम हेठि क़तलु थियल नौजवान मियांदाद बंगलाणी जे क़तल जे जरिगे में मक़तूल नौजवान जे खून जी बहा में 5 न्याणियुनि जा संग चटी तौर रखण वारे अमल ख़िलाफ़ सियासी, समाजी ऐं अदबी धुरनि पारां एहतजाज करण बाद जरिगे जी पहिरियां जारी कयल फतवा खे तब्दील करे हक़ीक़तनि खां मुंहुं मोड़े धुरनि खे मीडिया खां परे रहण लाइ चयो वियो आहे। नौजवान मियांदाद बंगलाणी जे क़तल जो इल्ज़ाम यार अली बंगलाणी जे 3 भाइरनि ते लॻायो वियो आहे जेकी जेल में बंदि आहिनि ऐं संदन केस जो अदालती फ़ैसिलो अचण वारो हो त अहिड़ो जरगो कराए न्याणियुनि जी ज़िंदगी दाव ते लॻाई वई। वो जहिड़ो सही थियो कॉमन में थींदा असां उहे गॾु वेठा हुआसीं। उहो कारियुनि जो मसइलो थियो, पोइ उन कारियुनि जे मसइले में असां पाण में बरोचकी सिस्टम आहे बकचक हुजे, उन्हनि में हिकिड़ो खून थी पियो। पोइ 10 साल रातिनि जा थिया, असां उन में मेड़ कंदा आयासीं, पाण में सौट हुयासीं। पोइ ॾाढो असांजो मीर साहब आज़ार ख़ान पीर साहब असांजो मदद कयो। गर्मियुनि में महल पंध जो बि असां सां साण हली उन्हनि सां मसइलो हल करण जे लाइ बारे में उहो त बि जवाबु ॾींदा अचनि पिया। पोइ 10 सालनि खां बाद में पोइ उन्हनि मस वञी ख़ैरु मञियो। उहे साईं असां पाण में अॻ में संगा उन्हनि जा असांजे हुया। मियांदाद असांजे हथों मरी वियो त असां उन्हनि जा संग पोइ उथाए छॾियासीं, रिश्तेदारियूं असांजा टुटी विया। पोइ हे जो ख़ैरु थियो त उहो माना असांजो अॻ में बि रिश्तेदारियूं त हुयूं न साईं, उहे वरी असांजूं रिश्तेदारियूं मीर साहब आज़ार ख़ान पीर साहब अकबर ख़ान उहे असांजूं रिश्तेदारियूं बहाल कराया आहिनि। नियाणियूं नंढड़ियूं आहिनि, उहे जंहिं महिल वॾियूं थींदियूं हाली नंढड़ियूं जेके वॾियूं थींदियूं जेके शादी जे टाइम में जेके जंहिं महिल तयारु थींदियूं जंहिं महिल तयारु थियूं पोइ असांखे शादी ॾियणी पवंदियूं। अच्छा, त माना उन्हनि जी रज़ामंदी सां उन्हनि खे ॾियणी पवंदियूं। मियां दाद तव्हांजो छा थींदो जेको हुन में मारियऊं? मुंहिंजो पुटु आहे साईं। ना हक़ी मारियो अथनि, हक़ी त न मारियो अथनि, कारो ॿियो हो, हे विचों मुंहिंजे मिसकिन जो मारियो अथनि पुटु। कारो केरु? कारो मोहम्मद मुराद हुयो। अच्छा, जेको हाणे फ़ैसिलो थियो आहे तव्हांजो पुटु त वापसि कोन ईंदो त तव्हां हुन में मुतमइन आहियो? हा साईं, उन में असां मुतमइन, अमीरनि फ़ैसिलो कयो आहे, बसि असांखे त कुझु न आहे। जेतोणीकि जरगे में मासूम ॿारनि जा संग चटी तौर रखण वारे अमल खे सही करार ॾींदे जरगे जे सरपंचनि जी पासदारी कई वई, पर हक़ीक़त में उहे अहिड़े जरगे खां ख़ुशि न आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त समाज मां अहिड़ियूं रस्मूं ख़तमु करण लाइ सरदारनि ऐं चङनि मुड़ुसनि खे मुस्बत किरदारु अदा करणु घुरिजे त जीअं न्याणियुनि जे मुक़दर जा फ़ैसिला क़बाइली जरगनि बजाए न्याणियुनि जे राज़पे सां कंहिं बहितर अंदाज़ में करे सघिजनि।